टेक्निकल एजुकेशन ऐं रिसर्च यूट्यूब चैनल में भलीकार। अॼु असां क्लास 5 जो सबक 8 पढ़ंदासूं। होली हिंदू धर्म वारनि जो हिकु अहम क़ौमी ॾिणु आहे। आगाटे ज़माने में हिंदुस्तान में हरनाक्श नाले हिकु राजा राज कंदो हो। हिकु भेरे हुन पूजा में दुआ घुरी त मूंखे अहिड़ी ताक़त मिले जो आऊं त तीर सां मरी सघां, न तलवार सां, न घर जे अंदरि मरां, न घर खां ॿाहिरि, न मूंखे को ज़मीन ते मारे सघे, न आसमान ते, न के इंसान खां मरे सघां, न जानवर खां, न ॾींहं जो मरां, न वरी राति जो। चवनि था त हुन जी दुआ उगामी वई। राजा ताक़त जे नशे में अची ऐलान करायो त हाणे मूं खां वधीक को बि ताक़तवर न आहे, तंहिं करे अव्हां सभिनी खे मुंहिंजी पूजा करणु घुरिजे। राजा खे पहलाज नाले हिकु पुटु हो। उहो जॾहिं वॾो थियो त राजा खेसि तालीम ऐं तरबियत लाइ उस्ताद वटि छॾियो। उस्ताद खेसि हिकु ई पालणहार जी पूजा करणु ऐं उनखे ई मञण जी नसीहत कई। तॾहिं हिन इहो सम्झियो त मुंहिंजो पीउ हिन संसार जो ख़लकणहार न आहे। इहो सोचे हू माण्हुनि में प्रचार करणु लॻो त हिन समूरी काइनात जो ख़लकंदड़ हिकु ख़ुदा आहे, हुन जे ई पूजा करणु घुरिजे। जॾहिं राजा ॾिठो त संदसि पुटु संदसि राज खे गुमराह करे रहियो आहे, तॾहिं पुट खे हुकुम ॾिनई त तूं इहा ॻाल्हि छॾे ॾे, पर हू न मुड़ियो। नतीजे में माण्हू राजा जे ख़िलाफ़ थी पिया ऐं पहलाज खे सचो भॻत सम्झण लॻा। राजा खे इहा ॻाल्हि न वणी ऐं हू पहलाज खे माराइण लाइ सिटूं सिटणु लॻो। हुन खेसि जबल जी चोटीअ तां धिको ॾियारियो, समुंड में ॿोड़े मारण लाइ लोड़ियो, पर हू बची वियो। राजा खे परेशान ॾिसी संदसि भेण होलिका वटि आई ऐं चयाईंसि त मूं वटि हिकु अहिड़ी चादर आहे जंहिंखे जेको बि पंहिंजे जिस्म ते वेड़ींदो तंहिंखे ॿाहि न साड़ंदी। तूं बाहि जो वॾो मच ॿारा ऐं उन में उहा चादर वेड़ी वेंदसि। पोइ पहलाज खे चयो त जेकॾहिं तूं सच ते आहीं त हिन मच में ॻिड़, हू जॾहिं ॿाहि में ईंदो त सड़ी ख़ाक थी वेंदो ऐं तुंहिंजे हुन मां जिंद छुटी पवंदी। राजा खे इहा ॻाल्हि वणी। हुन हिकदमि मच ॿारायो, होलिका चादर वेड़ी वञे हुन में वेठी। पहलाज बि धणी खे यादि करे मच में टिपी पियो। उन महिल कुदरत सां हिकु वॾो तूफ़ान आयो, होलिका जी चादर उॾामी वञी पहलाज ते पई। होलिका सड़ी ख़ाक थी वई ऐं पहलाज सही सलामत ॿाहिरि निकिरी आयो। माण्हू सच जी जय जा नारा हणण लॻा। उन खां पोइ राजा हिकु ॿी सिट सिटी। हिन लोह जो हिकु वॾो थंब बाहि में तपाए ॻाढ़ो करायो ऐं पहलाज खे ललकारे चयाईं त जेकॾहिं तूं सचो आहीं त हिन थंबे खे भाकर पाए ॿी। जॾहिं पहलाज थंबे ॾांहुं ॾिठो त मथां उन जे हिकु माकोड़ी गुज़री रही हुई। पोइ हिन जो डपु ख़तमु थी वियो ऐं डोड़े वञी थंबे खे भाकर पाताईं। कुदरत सां थंबो ठका करे फाटे ॿ अधु थी पियो ऐं उन मां नरसिंह निकिरी तलवार थियो। नरसिंह जे जिस्म जो अधु शींहं जो ऐं अधु माण्हू जो हो। सांझी थी त नरसिंह राजा हरनाक्ष खे झले पंहिंजे गोॾनि ते रखियो ऐं दरबार जी जांट ते वेही पंहिंजा नोह संदसि छाती में कोपाए खेसि मारे छॾियाईं। पोइ हुन पहलाज खे हरनाक्ष जी गादी ते विहारियो। हिंदू धर्म जा पोइलॻ होलिका जी सड़े ख़ाक थियण वारे ॾींहं ते ख़ुशी में सच जी जय चए हर साल फगण महीने जे 12 तारीख़ ते धूम धाम सां होली जो ॾिहाड़ो मल्हाईंदा आहिनि। होली जे मौक़े ते राति जो हर घर में बाहि जो मच ॿारियो वेंदो आहे, जंहिं में ॻाढ़े धागे सां वेढ़ियल अटे जो मिठो लोलो पचाइबो आहे। लोलो पचे वेंदो आहे पर धागो अञाण तौरु न सड़ंदो आहे। धागे जी सलामत हुजण ते सच जी जय चयो वेंदो आहे। होली जे ॿिए ॾींहं ते धूड़ियो थींदो आहे। उन मौक़े ते हिंदू
रंगनि जूं पिचकारियूं भरे मिटनि माइटनि ऐं दोस्तनि ते उछली मुहबत ऐं ख़ुशी जो इज़हार कंदा आहिनि। चैनल खे सब्सक्राइब कंदा जी ईंदड़ वीडियोज़ जी तव्हांखे ॼाण मिलंदी रहंदी।